बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों, अल्लाह करे ख़ुशि आबाद हुजो। पंहिंजो कमु हूंदो आहे त तहरीक के हवाले सां सिंध जे सियासी समाजी सकाफ़ती हवाले सां माण्हुनि खां मालूमात हासिलु करणु, तारीख़ माण्हुनि खां ऐं मकाननि जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते पंहिंजो मक़सदु हुर तहरीक ऐं हज़रत पीर साईं जी जमायत आहे। सो अॼु असांखे ॻोठु नूरो फ़क़ीर मंगरियो, लुकमान फ़क़ीर मंगरियो ऐं उताक आहे फ़क़ीर कादिर बख़्श फ़क़ीर मंगरे जी। सो असांजी ॻोठु कांडेर वसराण जे भर में ही महिमान फ़क़ीर हिकिड़ा असांखे पीर ॻोठ जे पासे जा आया मिलिया आहिनि ऐं हिन जो ॻोठु आहे तमामु हिकिड़ो जेको आहे सो तारीख़ी ख़ैरपुर ज़िले में छोडाहू ऐं ॻोठ जी तमामु वॾी अहमियत आहे ऐं हुर तहरीक जे हवाले सां उते अहम माण्हू रहंदड़ हुआ। सो उन्हनि जे बारे में ही जेके तारिक फ़क़ीर घुमनि पिया वीचारा दरवेश तारिक सैलानी, सो उन्हनि खां मालूमात वठंदासीं। फ़क़ीर साईं, पढ़ियो लिखो माण्हू ई सभ खां पहिरीं तूं पंहिंजो तारुफ़ कराए त तुंहिंजो नालो छा आहे, कहिड़े ॻोठ जो आहीं ऐं पंहिंजो तफ़सील ॿुधाए त पोइ फ़क़ीर जे बारे में तोखां वधीक मालूमात वठंदासीं। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, मुंहिंजो नालो आहे फ़क़ीर जमील अहमद सूमरो, वलद फ़क़ीर अब्दुल ख़ालिक सूमरो, दावत छोडाहू दावती। माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां ज़ात सूमरा आहियूं ऐं छोडाहू तालुको कोटडीजी सां तालुक़ु रखणु ज़िलो ख़ैरपुर मीरस दरगाह शरीफ़ वेझो। हाणे सभ खां पहिरीं पाण कचहरी कई पई त कचहरी मां ॻाल्हि खुली त बाबा छोडाहू जेको आहे ॻोठु, इहो तारीख़ी ॻोठु आहे। हाणे इहो ॻोठु कॾहिं आबाद थियो ऐं इन ते छोडाहू ॻोठ जो नालो छोडाहू जे करे कीअं पियो? आबाद कॾहिं थियो इहा असांखे ज़ाती मालूमात कोन्हे का, बाक़ी वॾनि खां इहो ॿुधंदा आहियूं त इन ते छोडाहू नालो इन जे करे पियो त असांजा फ़क़ीर जेके आहिनि पीर साईं रोज़े वारनि जा मुरीद हुया ऐं ज़िक्र जा पाबंद हुया ऐं असांजी ज़ात सूमरा आहे ऐं सूमरनि में ॿ पाड़ा थींदा आहिनि, हिकिड़ो ड्रखण आहे, ॿियो आहे धोबी। असांजो जेको पेशो उहो ड्रखणनि जो, उन जे करे सॼा बि ड्रखण वेंदा आहियूं। सो उन हिसाब सां ज़िक्र जा पाबंद हूंदा, कमु हूंदो हो काठ जो तमामु घणो। पोइ काठ जे अंदरि जॾहिं ज़िक्र थींदो हो त ॿाहिरां छोडा नज़र ईंदा। पोइ ईंदड़ वेंदड़ कंहिं माण्हूअ या कंहिं टोले चयो त ही छोडनि जे अंदरि ज़िक्र हली रहियो आहे, छोडनि में हू छोडा हू था कनि, इन जे हिसाब सां छोडाहू असांजो मशहूरु थी वियो पीर साईं जे ज़िक्र जे करे। हाणे जेको पाण खे कादर साईं सम्झ में जेका ॻाल्हि आई त पीर साईं रोज़े धणी जी जमात सां वाबस्ता ई माण्हू सूमरा ज़ात जा ऐं पोइ मां जीअं ॿुधाई त धोबी या हुन में खटी बि चइजे हुनखे, इहो बि हिकिड़ो आहे माना किर्त धंधो ऐं ॿियो ही वाढा ऐं ॿियो जेको जंहिंखे ड्रखण चइजे थो। त हाणे माण्हू जीअं वीचारा मिस्त्री माण्हू हूंदा, जीअं पाण हिते दुबी जे माण्हू जी ॻाल्हि कई त उते दुबी जा दुखाणा हुआ त घर घर में दुखाणा माण्हू हुआ, त उहे कारीगर माण्हू हुआ। त हिन जे ॻोठ में बि कारीगर हुआ। पोइ चवण जो मक़सदु पोइ वीचारा घर घाट करे उते वेठा हुआ पंहिंजे कमनि में कारनि में, पोइ काठ, पोइ हल्की फुल्की मशीनगिरी, पोइ जेका बि उन वक़्तु उन्हनि वटि हुई। पोइ हाणे माना काठ मां बि ज़िक्र पियो अचे त छोडनि मां बि ज़िक्र पियो अचे, फ़क़ीरनि मां बि ज़िक्र पियो अचे, त माण्हू वाट वेंदा लंघिया। पोइ उन्हनि खे अचरज लॻो त भई ज़िक्र ऐं छोडनि मां पियो अचे, पर उहो छोडनि में असल में छा आहे त उहे माण्हू जेके हुआ उहे वेठा हुआ उते ॾखणनि में ऐं पंहिंजी किर्त सां बि लॻल आहे। पर जॾहिं किर्त जो टाइम पूरो थींदो त उन वक़्तु हू वरी शामड़ी टाइम ते ज़िक्र जी जेका आहे आलाप हुन वटि घणी हुई। साईं अवां पाण जमायत ख़ुशनसीबी हुई जो ज़िक्र जी लोली आहे सभु ॻाल्हि। हाणे थोरो पस मंज़र वधीक ॿुधाए, मिसाल जे तौर ते पीर साईं रोज़े धणी जे ज़माने खां इहो ॻोठु तव्हांजो आबाद आहे, त इहो पहिरीं मिसाल जे तौर ते उहे जेके तव्हांजे इन ख़ानदान जो को वॾो कहिड़ो हो सूमरनि मझां जंहिंजी पाड़े मां तव्हां हेठि निसरी ऐं हिते निकिता? जी अल्हम्दुलिल्लाह साईं, असांजे पंहिंजे वॾड़नि खां ॿुधंदा आहियूं त ॿ फ़क़ीर हुया जंहिंजो नालो हो मोहम्मद फाज़ुल ऐं ॿिए जो नालो हो तैयबुद्दीन फ़क़ीर। वाह, हिकिड़ो तैयबुद्दीन फ़क़ीर सूमरो, जी हाँ, ॿियो मोहम्मद फाज़िल। जी हाँ, इहे माना बुनियादी वॾा हुआ। जी हाँ। हाणे इन्हनि जा ख़ानदान उन मां हेठि कीअं कई, उनजी लड़ी कीअं आई, कीअं थियो, कीअं आबाद थिया? उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते आबादी वधंदी वई ऐं पंहिंजो जमायत वधंदी वई। पोइ हर को पंहिंजी किर्त सां वधंदो वियो, वधंदो वियो। जी हाँ। हाणे पोइ भला जमात जी जेका ख़िदमत आहे, कमु आहे, छो त तव्हांजी माना 200 साल जो इहो ॻोठु जहिड़ो आबाद आहे। जी हाँ। त सभ खां पहिरीं तो ॿुधायो हिकिड़े फ़क़ीर जो ज़िक्र कयो,
त जेका मीरनि जी साहिबी हुई उन ज़माने में वीचारा जमायत ऐं फ़क़ीर वीचारा ॾुखियनि हालतुनि में हुआ, अंग्रेज़ जे दौर में बि हुआ। जी हा पर मीरनि जी साहिबी में बि जीअं तूं सवेल ॿुधायो त कोई अहिड़ा फ़क़ीर आहे की असां इहो ॻाल्हि ॿुधी बि आहे जी जी त माना जॾहिं मां मीर साहिब बि जा ज़ाहिरा पीर साईं जे ख़ानदान सां कोन ठहंदा हुआ, जी हा त उहो किन फ़क़ीरनि खे ॿुधो ज़रूरु अथऊं जी हा त जेको आहे सो इन्हनि फ़क़ीरनि खे जेको सो मीर पंहिंजी साहिबी जे दौरान पंहिंजे कोट ते चाढ़े छॾियो। हाणे तूं ॿुधाईंदो त उहो हिकिड़ो फ़क़ीर उन तुंहिंजी ॻोठ जो हो, त उहो कहिड़ो फ़क़ीर हो, उन जा साथी केरु हुआ, या कॾहिं जी ॻाल्हि आहे, तो ॻाल्हि कीअं ॿुधी? हा असां पंहिंजे वॾनि खां इहा ॻाल्हि ॿुधी आहे त ॻाल्हि पी साईं कोट धणी बादशाह जन जी ॻाल्हि आहे या पी साईं सूर्य सरदार जन जी ॻाल्हि आहे। अञा थोरो मथे अची सघे छो त इहो जी जेको हा। दौर आहे न पीसी मसंद धणी जो दौर जी हा। या इन में मीरनि जी ऐं कोट धणी बादशाह ते बि तहलकात सुठा कोन, ठीकु आहे। जी असां उन्हनि जो हींअर पड़ पोटराण ऐं पर ॾोटराण अॼु जेको आहे सो त उन हलो पिया हलो जी हा हलो पिया। पोइ उनजो नालो हो फ़क़ीर मोहम्मद आलम सूमरो। उनजो नालो हो मोहम्मद आलम फ़क़ीर सूमरो। जी हा जी हा। जेको मीरनि जे कोट में झलियो वियो हो ऐं उते अंग्रेज़नि हिकिड़ो पहलवान आंदो हुयो, ही त क़ैद हुयो। हा पोइ अंग्रेज़नि पहलवान आंदो, उन्हनि चयो त जेको हिन सां मुक़ाबिलो कंदो उनखे इनाम बि ॾींदासीं ऐं आज़ादी बि ॾींदासीं। पोइ कुझु टाइम जे लाइ हू बुखारो क़ैद हुयो, उन्हनि मानी बि टाइम ते कोन ॾींदा। पोइ उन शर्त रखियो त जेकॾहिं मूंखे खाराईंदो पीआरींदो टाइट त हिन सां मुक़ाबिलो कंदुसि। पोइ 2 टे ॾींहं उन खारायो पीआरियो सुठे नमूने सां, जंहिं महिल मैदान ते मुक़ाबिलो कयो त हू अंग्रेज़ पहलवान खे मारियो, मारे उनजो कंधु बि भञी छॾियईं। पोइ इन इनाम में उनखे इनाम बि मिली वियो ऐं आज़ादी बि मिली वई। बाक़ी उन सां जेके ॿिया फ़क़ीर हुया, मुजाहिद फ़क़ीर हुया, उन्हनि जे नालनि जी असांखे वाज़िब ख़बर कोन्हे का। बाक़ी इन फ़क़ीर जी असांखे वॾड़ा पंहिंजा ॻाल्हि कंदा हुया त एतिरो मुजाहिद बि हुयो। न भला उहो ॾिसो कंहिं ज़माने में तंहिं ज़माने में पहलवानी हूंदी हुई, माण्हू कुश्तियूं खेॾंदा जी हुआ, हा। मलूं बि खेॾंदा हुआ, त ही कसरतूं बि थींदियूं हुयूं। छा उहो जेको माण्हू जेको ॿियो हो जंहिंसां मुक़ाबिलो थियो कसरती मुक़ाबिलो थियो, या वाक़ई लड़ाई जेको अहिड़ो कोई जीअं जीअं माण्हू माना जंग जदल जेको नमूनो हुजे ईअं उनखे जेको शिकस्त न कसरती मुक़ाबिलो साईं। कसरती मुक़ाबिलो। जी हा। कसरत। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तो इहो, ऐं उन सां गॾु भला ॿिया जेके हुआ केदो बद में ॿिया के माण्हू तुंहिंजे ॻोठ जा हुआ इलाइक़े तुंहिंजे जा, भले ॿी ज़ातियुनि जा हुजनि, ॿिया माण्हू हुजनि, जी जी हुया साईं। उन्हनि जा नाला कोन था अचनि? नाला असांखे कोन था हुजनि। हुन में कुझु पंहिंजा हिते लगारी फ़क़ीर बि हुया, उन्हनि मां कुझु नाला नथा अचनि? न साईं नाला कोन था अचनि। हा। ऐं कुझु ॿिए ॻोठ जा सूमरा फ़क़ीर हुया, उहे अछड़े थर जी संगत जा, उहे बि हुया। कुझु राजड़ फ़क़ीर बि हुया, अछड़े थर जा आहिनि, उहे असांजे पाड़े में वेठा आहिनि, मिसरी शाह खां ॾखिण ते। हाणे अञा इन ॻाल्हि खे थोरो सवलो कयो, छो साईं कादर फ़क़ीर साईं पाण पके चई तव्हां बि शामिल आहियो असां सां, त इहो जेको दौरु आहे उन में इहो आहे त जेके हिकिड़ा त जेके फ़क़ीर माना जैसलमेर खां, हिंदुस्तान जे इलाइक़नि खां, जोधपुर खां, या तोड़ जो ई पंहिंजे ही कच्छ भुज वारे पाड़ खां जमायत वीचारी तारिक पंधु ईंदा वेंदा हुआ। त पोइ ईंदा वेंदा हुआ फ़क़ीर, त पोइ उन्हनि तारिकनि जा टोला दरगाह ताईं पहुचंदा हुआ। पोइ इन्हनि मामलनि में कुझु पाण ॿुधो त कुझु फ़क़ीर जेके हुआ पोइ उन्हनि उते जे मामलात जे करे मीर अली मुराद जो दौरु आहे या कीअं आहे, त उन्हनि खे जेको बंदि करे छॾियो। पोइ इहा ॻाल्हि ॿुधायूं त ज़िक्र फ़क़ीरनि कयो, पीसी सरदार ताईं ख़बर पइजी त बाबा फ़क़ीर तव्हांजा जेके से मीर कोट ते चाढ़े छॾिया आहिनि। ऐं हाणे छा कजे त पीसी सरदार चयो त बाबा जेको मूं तव्हांखे जेको ॾिनो आहे हिकिड़ो हथियार, उन हथियार जो इस्तेमालु कयो। जी। पोइ इहा ॻाल्हि ॿुधूं तव्हां भला इहा ॻाल्हि ॿुधी त पोइ पीसी सरदार जी जे हवाले सां जमायत जो न ॿियो त हथियार को लठो पाड़ो असां वटि कोन्हे, पर बाबा ही जेके सुया माण्हू हुआ, सुलझियल माण्हू, उन जो ज़िक्र कयो मार करे, ज़िक्र जी वॾी ॻाल्हि आहे। पोइ चऊं ज़िक्र कयूं त पोइ ज़िक्र सां जेको आहे पोइ मीरनि जा जेके ही कोट हाणे ज़ाहिर आहे उहो त अलाह ॼाणे कीअं वाक़ई किरिया न थियो कीअं थियो, पर माना उन नमूने सां उहो ज़िक्र जे करे पोइ उन्हनि खे आज़ादी मिली। छा तूं इन ॻाल्हि खे भेज खाईंदो त उहो ज़िक्र वारी ॻाल्हि ऐं जेका कसरत जंहिं माण्हू कई, इहा साॻी ॻाल्हि आहे, साॻियो दौरु आहे, को ॿियो दौरु थी सघे थो? जी तक़रीबन साॻियो दौरु आहे। इहो साॻियो आहे। हा उहो जेको फ़क़ीर जेको तूं ॿुधाईंदो मोहम्मद आलिम, त मोहम्मद आलिम जी इहो त हिकिड़ो थियो मीरनि वारे इन हवाले सां। इन खां सवाइ उनजी का जंगजू को बहादुरी या मिसाली तौर ते पाण हुरनि में जेके जमायत में ॻाल्हि कयूं था त मिसाल बचू बादशाह वारो दौरु ऐं पीरू वज़ीर वारो दौरु हिते असांजे इलाइक़े सांगड़ में, इन अव्हां जे पासे भला अहिड़ी तहरीक अहिड़ो नमूनो उन दौर जेको माण्हू हो? न साईं। इन दौर में कोन हो। उहो फ़क़ीर जेको मोहम्मद आलिम तूं ॿुधाईंदो एॾो वॾी दया वारो माण्हू, हिमत वारो माण्हू, पोइ कॾहिं वफ़ात करे वियो, दफ़न किथे थियो? उहो असांजे पंहिंजे ॻोठ में छोडाऊ में दफ़न थियल आहे। छोडाऊ में? जी हा। उन कब्रिस्तान जो नालो छा आहे? कब्रिस्तान जो नालो बि छोडाऊ आहे। छोडाऊ कब्रिस्तान? जी हा। उते दफ़न थियल आहे। जी। हाणे थोरो हेठि अच। जी साईं। त उन खां भला जेको पोयों दौरु आहे
इन में सोरे पासे वारो जेको वॾो दौर जी आहे, हा। इन में पंहिंजी वीचारी सॼी जमात लोढ़ा जेल सख़्तियूं अंग्रेज़ वारो दौर थी वञे। जी हा। हिकिड़ी ॻाल्हि हा त साहब जेको इहो तव्हां ॿुधायो त माना जमायत जा जेके फ़क़ीर क़ैद थिया मीरनि वटि ऐं पीसी सरदार जेको आहे सो हिननि खे वसियत कई बदिलान वटि हथियार जेको मूं ॾिनो आहे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जो हथियार ॾिनो आहे, इहो तव्हां इस्तेमालु कयो। हिननि ज़िक्र जेको पढ़ियो ऐं ज़िक्र खां जेको बि कोर्ट जो जेको थियो या हिननि जी आज़ादी मिली, उन आज़ादी जो ई तसलसल आहे साईं वारनि जे ॻोठ जो त छोॾा हू माना हीउ बि ज़िक्र कंदड़ माण्हू हुआ। उन ॾींहुं ज़िक्र आम थियो जॾहिं मीरनि जे कोर्ट खे को नुक़सानु थियो ज़िक्र मां, त पोइ आम ज़िक्र जॾहिं थियो हर माण्हू उन्हनि पंहिंजे सफ़ाई जे लाइ ऐं पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ ज़िक्र हर माण्हू कयो, अलाह जो ज़िक्र। उन ज़रूरु हिननि फ़ाइदा थिया जेके हिननि ॿुधा, हिननि पंहिंजो ज़िक्र हिननि जे वॾनि कयो ऐं ज़िक्र वरितो। हाँ से ज़िक्र जी वॾी बाबरकत आहे, भलाई आहे। हाणे साईं ॾिसो भला हिकिड़ो त आहे माना इहो जेको दौर जेको हिन जो लोढ़नि जो जेलनि जो तकलीफ़ुनि जो इन में तव्हांजे सोरे पासे जे दौर में के माण्हू हुआ जेके क़ैद बंद में हुजनि, हिते मर्द हुआ, औरतूं हुयूं, ॿार हुआ, अव्हां जेके वॾड़नि मां हो भले अव्हांजे ज़ात जा हुजनि, सूमरनि मां हुजनि, तो हाणे जेके ॿिया तुंहिंजे उसन पासन वारा के माण्हू बंद हुआ आहिनि तकलीफ़ुनि में? जी साईं हुया, पर नाला पाण खे वाज़े कोन्हनि। नाला कोन था अचनि। जी हा। ठीकु आहे। हाणे भला ॿिए नमूने सां मिसाल तव्हांजे माण्हू जेके आहिनि ज़िक्र अज़कार वारा माण्हू रहिया, भला को अहिड़ो को तारिक इहो हिकिड़ो बहादुरी वारो माण्हू त मोहम्मद आलम जो नालो ॿुधायो, ॿिया अहिड़ा के माण्हू आहे जेके माना ज़ुहद में, इबादत में, तक़वा में, दरगाह शरीफ़ तव्हांजे रोज़ धणी जो वेझो आहे त दरगाह जी ख़िदमत में रहिया हुजनि, ॿिया कहिड़ा फ़क़ीर हुआ जिन जे बारे में तूं ॿुधाए सघीं? कुझु नाला हुननि जा खण जेके तुंहिंजे तरह जा हुजनि। हा साईं, असां वटि फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद सूमरो हुयो। ग़ुलाम सूमरो? जी हा। उनजी ख़ासियत कहिड़ी हुई? उहो आबिद ज़ाहिद हुयो, हा, ज़िक्र कंदड़ हुयो ऐं नेक मर्द हुयो। दरगाह जी ख़िदमत में हुयो? दरगाह जी जमात जी ख़िदमत, दरगाह जी ख़िदमत तमामु घणी कंदो हुयो, पर आम माण्हूअ जी बि ख़िदमत। ठीकु आहे। हाणे तो थोरो सो तुंहिंजे ॻोठ में ॿियूं ज़ातियूं आहिनि, तो सैयद जी ॻाल्हि ॿुधाई हिकिड़ी गंबे जी, इहो शख़्सियत कीअं हो? जी सैयद गंबल शाह असांजो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे सूमरा फ़क़ीर, हिकिड़ो घर सैयदनि जो आहे, उनजो नालो आहे सैयद गंबल शाह जे नाले सां असांजो ॻोठ आहे। उहो हज़रत पीर साईं बंगुले दणी, हज़रत पीर साईं बंगुले साईं असगर साईं अलीगढ़ शाह शाइर जेको, जी हा, उन्हनि जे दौर में उन बुज़ुर्ग ज़िक्र बि वरितो पीर साईं सरदार जन खां, ऐं पीर साईं सरदार जन जा तरीक़े में बालका बि थिया। ओहो जी हा। न उहो पोइ फ़क़ीर तूं हाणे ॻाल्हि सही थो ॿुधाईं, छो त असां हाणे जमायत में हीउ जेको राग आहे न, सुर राग जेको हलो में आहे वारो, उन ते बि कमु कयो आहे। छा असगर साईं जेको शाइर हो, उन जा फ़क़ीर जेके राग वारा फ़क़ीर ॻाईंदा हुआ उन दौर में, छा हीउ फ़क़ीर राग ॻाइण वारो हो, अहिड़े क़िस्म निमाया हो छा हो? वला आलम एतिरी पाण खे ॼाण कोन्हे का। वरी साईं जेको नालो आहे अब्दुल लतीफ़ शाह साईं जो ॾोहिटो आहे। अब्दुल लतीफ़ शाह ॾोहिटो आहे, उहो हींअर हयाती में आहे, कराची में रहे थो। वधीक ॼाण असां उन खां वठी करे इंशाल्लाह। न उहो पोइ गंबल शाह कॾहिं गुज़ारे वियो? उनजी को दरगाह हुआ, वरी किथे वसियत आहे, किथे दफ़न थियल आहे? दफ़न बि पंहिंजे ॻोठ में ई आहे, उनजी मज़ार बि उते पंहिंजे ॻोठ में ई आहे, जंहिंजे करे नालो ई गंबल शाह असांजे ॻोठ जो रखियो वियो आहे। हाणे था अचनि ॻाल्हि ते, हीअ पीर साईं पड़दणी बादशाह जी ॻाल्हि वेझड़ी तव्हांजे इन इलाइक़े जे भर में आहे, त उहा जेका मज़ार आहे उते जेको माण्हू अचे थो वञे थो, शेख तैयब जो मुक़ाम उते आहे, त कुझु सूमरा ऐं ॿिया तो ॿुधाए थो उते दफ़न थियल आहिनि। उते सूमरा फ़क़ीर दफ़न कोन आहे, हिकिड़ो पंहिंजो लगारी फ़क़ीर दफ़न थियल आहे, उनजी ॻाल्हि ॿुधाए थोरी। नालो आहे गाज़ी ख़ान फ़क़ीर। गाज़ी ख़ान फ़क़ीर? जी हा। ऐं उनजी छा ख़ासियत हुई? जी उनजी ख़ासियत इहा आई त उहो ज़िक्र जो पाबंद हुयो, ऐं जमात जी ख़िदमत कंदड़ हुयो, ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदड़ हुयो, ऐं अदब वारो माण्हू। इहो कॾहिं वफ़ात करे वियो? इहो साईं ग़ालिबन 1998-99 जी ॻाल्हि आहे। हाँ, माना उहो तो पाण ॾिठो। जी हा। ज़ुहद इबादत तक़वा वारो माण्हू। जी हा। हाणे भला एतिरा मर्द माण्हू ॾिसो, हाणे ॿियो तो सवेल ॿुधायो पियो त जेके मुजाहिद तव्हांजा 1965 वारा मुजाहिद कहिड़ा तुंहिंजे ॻोठ? मुजाहिद हींअर साईं माशाल्लाह मौजूदु आहिनि, काफ़ी मुजाहिद 65 जा हुया, जंहिंमें नाला वठ। असांजो ॾाॾो बि हुयो फ़क़ीर मोहम्मद ताहिर सूमरो। मोहम्मद ताहिर सूमरो तुंहिंजो ॾाॾो हो? जी हा। 1965 जो? हा। ऐं असांजो पड़नानू हाजी साईंदाद फ़क़ीर सूमरो। हा सही। ऐं कुझु फ़क़ीर ॿिया पिया, पर हींअर जेके हयाती में आहिनि 2 आहिनि। हिकिड़ो ग़ुलाम सरवर फ़क़ीर सूमरो आहे जेको हींअर हयाती में आहे,
ऐं ॿियो हाजी अज़ीज़ुल्ला आहे फ़क़ीर सूमरो आहे उहे 65 जा गाज़ी मुजाहिद आहिनि। हा हाणे थोरो आख़िर में इहो ॿुधायो त हीअ जेके जमायत में राग बि थिए थो माना सुर राग थिए थो जमायत गाइब थी जी, ॾिसो के पंहिंजी ज़ाइफ़ाऊं अमाऊं जीजाऊं जेके आहिनि सेब इन में किरतमियूं आहिनि त अहिड़ी का औरत माई जेका पंहिंजी राग में जमायत में ख़िदमत में अहिड़ी का माना पंहिंजी अहिड़ो को किरदारु थी गुज़रियो आहे मर्दनि खां सवाइ जेके माना औरतनि जे हवाले जी सां हा औरतूं ॻाईंदियूं पर हींअर तक़रीबन असांजूं वॾड़ियूं औरतूं जेके आहिनि तक़रीबन घणियूं वफ़ात करे वयूं आहिनि। नाले वारियूं अहिड़ो हिकु ॿ जेके अहिड़ा अहम माण्हू हुजनि जिन फ़क़ीराननि जो जेको राग आलाप जमायत में मशहूरु हुजे उनजा नाला खणणु ख़बर पए छो त रिकॉर्ड थी वञे। हा हा हिकिड़ी फ़क़ीरानी आहे हा नालो अथसि जना अम्मा जना अम्मा जना। उहा कंहिंजी वालिदा आहे या कीअं उन जी उहा सुञाणप असांजे पंहिंजे ॻोठ जी आहे फ़क़ीरानी कुझु तबियत में नासाज़ आहे बाक़ी अल्हम्दुलिल्लाह उनखे जमा जे तरीक़े जी तमामु घणी ॼाण हा उहो फ़क़ीर सवेल ॿुधायो न हिकिड़ी अम्मा जेका 95 साल जी उहा जी, साईं माई त कोन्हे हिन फ़क़ीर जी ॾाॾी आहे उहा उन फ़क़ीर हा। ॾाढी ॿियो पुराणी ज़ैनब ख़ातून आहे हा हींअर उहा बि असांजे ॻोठ में आहे उहा पीर साईं जी काफ़ी जो राग कंदी हुई लसो राग उन सुर राग न उन अम्मा जी उमिरि घणी आहे उनजी अमा 100 जे क़रीब आहे। 100 साल जी जी हा हे त वॾी उमिरि आहे माण्हू सां माण्हू मिले करे न बाबा जी, हे त तारीख़ आहिनि माण्हू जी जी ऐं फ़क़ीर जेका मां जंहिंजो ज़िक्र कयो त उनजो नालो ॿुधायो त उन जी उमिरि केतिरी आहे कहिड़े उहा हुनजी हालत माई में? जन्नत उर्फ़ जना हा, हिन उहा जी ॻाल्हि साॻी फ़क़ीर थी जी वई। ॾाॾी आहे हा जंहिंजी ॻाल्हि पे कईसूं। अदा फ़क़ीर से महिरबानी ऐं तव्हां तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं ॿियो से हिकिड़ो त दरगाह शरीफ़ तव्हांजे वेझो आहे जी मिसाल जे तौर ते कॾहिं तव्हां हुज़ूर में तव्हांजा वॾड़ा माना उहो ख़िदमत में रहिया हुजनि कॾहिं कॾहिं दरगाह शरीफ़ में जेके चौकियूं वेहनि थियूं वेझड़ियूं बि वेहनि थियूं जी हा त उहा पीर सिंह छॾदनी बादशाह जे हवाले सां या वॾनि पीर सिंह जे हवाले सां त जेके ख़िदमत में रहिया हुजनि अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि हुते माना ख़िदमत जे हवाले सां दरगाह हुज़ूर जी ख़िदमत में रोज़े जी ख़िदमत जे हवाले सां अहिड़ी का ॻाल्हि। हा इहा ख़िदमत जी ॻाल्हि साईं असांजी ॾाढी हुई जेका सॻी ॾाढी न हुई असांजे बाबा साईं थनी प्यारियूं उन उहा ॻाल्हि कंदी हुई त असांजो बाबो साईं बि जाम छॾे विया पोइ असांजो ॾाढो फ़क़ीर अला बख़्श हा सूमरो हा ऐं हाजी अब्दुल हमीद उन्नड़ साहब ख़लीफ़ो जेको ख़लीफ़ो शहादतपुर चौकी वारो जी हा जी साईं इहे तमामु घणा जेको आहे सो पीर साईं सरदार जन सां रिलेटेड हुया माना ख़िदमत वेझा हुआ। ख़िदमत में वेझा हुया। हा पोइ ज़्यादा घणी ॻाल्हि ख़बर न पई साईं जन सां काफ़ी जेको आहे त अहिड़ा ख़िदमत में हूंदा जो ख़्यालु रखंदा हुया पीर साईं जंग जे दौरान बि पीर साईं जन पाण महिरबानी फरमाईंदा हाजी साहब खे हाजी साहब वरी महिरबानी असांजे ॾाॾे ते अब्दुल हमीद जेको उन्हड़ हो सो हुन मुजाहिद थी जी गुज़रियो। हा जी हा फ़क़ीर से वॾी महिरबानी अलाह कंदो ख़ुशि हूंदव ऐं तव्हां असांखे भला मुख़्तसरी ॻाल्हि ॿुधाई जी। ऐं जमात जे हवाले सां अलाह कंदो ख़ुशि आबाद हुजो बाबा साईं अलाह करे ख़ुशि आबाद हुजो वॾी महिरबानी रब करे आबाद बिस्मिल्लाह।